भेगल बादाम ऐं किशमिश खे पंहिंजी नेरनि में शामिल करणु ॾींहं जी बहितरीन शुरूआत हूंदी आहे। बादाम ऐं किशमिश खाइण सां न रुगो तवानाई मिलंदी आहे पर नमकीन खाधनि जी अजाई ख़्वाहिश बि नाहे रहंदी। हीउ मिठाण अव्हांखे सॼो ॾींहुं तवानो रखंदो आहे। औरतुनि खे माहवारी जी तकलीफ़ खां बि बचाईंदो आहे। बादामनि खे किशमिश सां गॾाए खाइणु दिमाग़ी सिहत बहितर कंदो आहे। हिन सां असांजा वार ऐं खल बि बहितर थींदी आहे। हीउ दिलि जी सिहत लाइ सुठा हूंदा आहिनि। भेगल बादामनि में सणभ जे हाज़मे वारे अमल लाइ फ़ाइदो पहुचंदो आहे। बादामनि में प्रोटीन, मैग्नीशियम, मैग्नीज, कापर ऐं फाइबर हूंदो आहे। बादामनि में विटामिन ई, प्रोटीन, फाइबर, ओमेगा 3 ऐं ओमेगा 6 फैटी एसिड्स हूंदा आहिनि जेके राति जो भिॼाए सुबुह खाइजनि। जिस्मानी कमज़ोरी ख़तमु करण लाइ बादाम फ़ाइदेमंद आहिनि। हीउ रतु पैदा कंदा आहिनि ऐं जिस्म जी ख़ुश्की ख़तमु कंदा आहिनि। जेकॾहिं 12 बादाम ऐं 2 ग्राम किशमिश विझी राति जो भिॼाए रखिजे ऐं सुबुह नेराने चॿाड़े खाइजे त जिस्मानी कमज़ोरी ख़तमु थी वेंदी। नज़र जी कमज़ोरी लाइ बि इहो बहितरीनु नुस्ख़ो आहे। हिन लाइ अव्हांखे राति जो सुम्हण खां अॻु 7 बादाम ऐं 6 माशा सौंफ़ ऐं 1 तोलो मिस्री खीर में विझी खाइणी आहे। इन खां पोइ अव्हांखे ऐनक जी ज़रूरत न पवंदी। वज़न वधाइण जा ख़्वाहिशमंद माण्हू राति जो 10 बादाम ऐं 2 तोला साई किशमिश पाणीअ में भिॼाए रखनि ऐं सुबुह उथण सां चॿाड़े चॿाड़े खाई वञनि ऐं इन खां पोइ 1 गिलास खीर पीअणु घुरिजे। इहो अमल रुगो 2 महीननि में अव्हांखे थुल्हो ऐं सिहतमंद करे छॾींदो।